नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 ते नंढी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 126 पोलिंग स्टेशन जा नताइज जारी। अमरकोट में PS52 में GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 30,378 वोट मिलिया आहिनि ऐं PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह खे 58,367 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह खे 27,989 वोटरनि जी सरसरी हासिल आहे, जॾहिं त PS52 में कुल पोलिंग स्टेशन जो तादाद 128 जंहिंमें 126 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज जो ऐलान कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईद अमीर अली शाह अॻिते ऐं GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम पोइते आहे। गैर हतमी गैर सरकारी नताइज खां पोइ इलाइक़े में ख़ुशी जी लहर। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 ते नंढी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 126 पोलिंग स्टेशन जा नताइज जारी। अमरकोट में PS52 में GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 30,378 वोट मिलिया आहिनि ऐं PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह खे 58,367 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह खे 27,989 वोटरनि जी सरसरी हासिल आहे, जॾहिं त PS52 में कुल पोलिंग स्टेशन जो तादाद 128 जंहिंमें 126 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज जो ऐलान कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईद अमीर अली शाह अॻिते ऐं GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम पोइते आहे। गैर हतमी गैर सरकारी नताइज खां पोइ इलाइक़े में ख़ुशी जी लहर।